जाती रिपोर्ट बाबू गुलाम सिंह माला मूजिब जाती जे देह टंगू गोठ हाजी हमजो बोड़ियो में कदीमी रहवासी जो ॿाहिरीं ज़िले जे बास ज़मींदार ख़िलाफ़ पुनः बोड़ियो मलीर बोड़ियो हुसैन बोड़ियो अलाहनो बोड़ियो ऐं ॿियनि ॻोठनि जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो मुज़ाहिरीन चयो आहे त ॿाहिरीं ज़िले जे बास ज़मींदार हाजी मामूद पुतावी असांजो जीवन जंजाल करे छॾियो आहे। असां रहवासियुनि खे हिरासा करे धमकाए ज़मीन ते काबज़ थी वेठो आहे। असांखे बासर मां जानी माली नुक़सान आहे। हिननि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो आहे त बासर ज़मींदार हितां फ़ाइशी औरतूं घुराए फ़ाइशी अॾो हलाइनि था। असांजे ॻोठ में ॾुहारी क़िस्म जा माण्हू घुराइनि था। ॻोठ जे आसपास में चोरियुनि जो आज़ार वधी वियो आहे। बासर ज़मींदार उन्हनि ॾुहारी जो साथारी बणियल आहे। असां ॻोठ जे चङनि मठनि खे काफ़ी शिकायतूं कयूं आहिनि पर हेसि ताईं को बि दाद फ़रियाद न थी सघियो आहे। जॾहिं त पहिरियां खां ॻोठ जो माहौल सही हो, का बि चोरी वग़ैरह न थींदी हुई। ॻोठ में जॾहिं खां बासर ज़मींदार ॻोठ में आया आहिनि त ॻोठाणनि चोरियुनि जी डप ख़ौफ़ मां निंड नथा कनि। कुझु ॻोठाणनि खे पैसनि जी लालच ॾेई असांखे धमकाए रहिया आहिनि। सुभाणे असांखे का बि नुक़सानु थियो उन जा ज़िम्मेवार बासर ज़मींदार मामूद पुताफ़ी कोटकी उन सां मुलवस हितां जा मुलवस ॻोठाणा आहिनि। हिननि वधीक चयो आहे त असुल हिते जा रहाको आहियूं, असांजे मारूसी ज़मीन आहे। जॾहिं ॿाहिरीं ज़िले जो बासर माण्हू जो हिते छा असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। पहिरियां हिकु टुकड़ी ते कब्ज़ो कयूं, हाणे चवनि था त मुकमल ज़मीन घर असांजा आहिनि, मूंखे ख़ाली करे ॾियो। राति जो वक़्तु हवाई फायरिंग करे ॻोठाणनि खे हिरासा करे वेठा आहिनि ऐं चवनि था त ज़मीनूं ख़ाली कराए ॾियो, अव्हांखे मारे छॾींदासीं। हिननि आई जी संद TIG हैदराबाद एसएसपी सजावल सईद मुमताज़ अली शाह ऐं ॿियनि अधिकारियुनि खां घुर कई आहे त नोटिस वठी बासर ज़मींदार ऐं मुलवस माण्हुनि मां जान छॾाए इंसाफ़ कयो वञे।